अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? सभु ठीकु ठाक आहियो? ख़ैर ख़ैरियत सां आहियो? दोस्तों अॼु असां वीडियोज़ जे टिकटॉक जे वीडियोज़ ते रिएक्शन फारियूं वारे वीडियोज़ ते असां तव्हांखे रिएक्शन ॾींदासीं। इंशाल्लाह ॾिसूं था कंहिंजा फारियूं ते हली रहिया आहिनि। सिंधी तक़रीबन सिंधी जेके बि ठाहिनि था ॾिसूं था त कंहिंजा हली रहिया आहिनि। ऐं तव्हां असांखे सब्सक्राइब कयो, असांजे चैनल खे महिरबानी करे असांखे सपोर्ट कयो। ऐं तव्हां पंहिंजो वीडियोज़ जेके टिकटॉक ते ठाहियो था, भलियूं ठाहियो था, उहे असांखे सेंड कयो, असां तव्हां ते रिएक्शन बि ॾींदासीं। ऐं तव्हां कमेंट बॉक्स में कमेंट बि कयो ऐं तव्हां ॿुधायो तव्हांखे कहिड़े वीडियोज़ ते कहिड़े टिकटॉक ते रिएक्शन असां ॿुधायो उनजो नालो, त असां उन ते रिएक्शन बि ठाहींदासीं इंशाल्लाह। हलूं था वीडियो जी तरफ़, वीडियो शुरू था कयूं। ॾिसूं था त फारियूं ते कहिड़ा वीडियो था हलनि। उन्हनि मां कॾहिं न मिलंदई मोहब्बत। हालात ई मंसूर चांडिया पहिरियों वीडियो फारियूं ते जीअं खोलियो टिकटॉक इन जो अची मंसूर चांडिया इन जा स्टाइल मतलब कढी जॾहिं ॾिनऊं धोखो, मां यादि ईंदुसि तोखे पोइ चवे, मां यादि ईंदुसि तोखे पोइ मौला इकरार शर चवे, मौला इकरार शर। हालात ई चांडिया मीरवा वारो असां उन्हनि मां न आहियूं जो तुंहिंजी हेठाई वठूं। अगर गलती में भी कहे गद्दारी त उबती वहंदई यारी, त उबती वहंदई यारी। ये जबरदस्त ये तो फेमस गाय है। सुनील खां अलावा हाणे हिनखे पंहिंजो प्रोग्राम शो बि मिलियो आहे। ज़बरदस्त अक्सर जमाली जा वीडियोस ॾाढा प्यारा हूंदा आहिनि। इहा अली भाई त हूं ई मशहूर है हिनखे फिल्म मुझको तो बर्बाद किया और किसे बर्बाद कर, मुझको तो बर्बाद किया और किसे बर्बाद करो। क्लास है यार, एक्टिंग है क्लास है, मेहनत कर रहा है बिल्लो बगे बिल्लियां दा की भाई सलोमो नहीं मेरा मारदा उबाले खून अंग अंग। यार मुझे पर्सनली ज़ैदू भाई फेवरेट आहे ॾाढो, छो त पंहिंजे दिमाग़ सां क्रिएटिव माना वीडियोस ठाहींदो आहे, ज़बरदस्त वीडियो ठाहींदो आहे। तव्हां हिनखे ॾिसो, ज़बरदस्त वीडियो ठाहींदो आहे। मेहनत हजूरी भरना आयो हूं तू जो दीदार करना आयो हूं। क्वालिटी रखंदा आहिनि टिकटॉक, क्वालिटी खे ॾिसे थो तॾहिं फॉरी ते बि वञनि था। अलीशा सुमरो वारी ज़ात भाई बेसिकली मां सुमरो आहियां, तव्हांखे न ॿुधायोसि। ये भी फेमस थी वई भाई, ये भी मिस्टर अजीब। वाह पारी वॾा मुड़ुस माण्हू पिया वञनि, तोखे सुञाणा तो एॾो मोतबर कोन्हे। तोखे सुञाणा तो हा साईं, इन्हनि जी कॉमेडी ज़बरदस्त। ज़ैदू भाई अजीब ज़बरदस्त। अरे मूंखे भाऊ ख़बर आहे कंहिंजे इशारे ते तो ॻाल्हाईं। ॾिस पंहिंजो जहिड़ो पंहिंजी जॻह ते ॻाल्हि मारी नालो मथां वठी। ज़बरदस्त यार। कॉल थी अचे, खबर ना है केली थी अचे कॉल। हेठि जो खलड़ी स्टाइल अलाए कहिड़ो जिन समां ख़बर ई न लॻे तो कपिड़ा ॾिस कहिड़ा पातल। हाणे छा थियणो अथसि, छोकिरो थियणो अथसि छोकिरी, दाढ़ी बि रखे थो, स्टाइल भरे थो, वॾा वार, हालत आहे अजीब आहे। जबरदस्त लगे तो ना है मुझे नसीबन में लिखल प्यार तुझो, मिलियो अखिन के इश्क में आ इंतजार तुझो।
छा सूरत तुंहिंजा छा मासूम ज़िंदगी मुंहिंजी हर कंहिंसां कंदो आहियां ज़िक्र यार तुंहिंजो। पहिरीं वीडियो आहे जंहिंमें हीअं स्टाइल नथो वणे ऐं हिनमहिल सॼो माना सुकून प्यार वारी वीडियो ठाहे। मुंहिंजी दुआ आहे शल ख़ुशि हूंदे सदाई बाक़ी असांजी दिलि में रहंदो क़यामत ताईं प्यार तुंहिंजो। क़यामत ताईं प्यार तुंहिंजो। इस्लाम ने मर्द को 4 शादियों की इजाजत अपनी हवस पूरी करने के लिए नहीं बल्कि बेवा औरतों की हिफाजत के लिए दी है। कैटेगरी माण्हू हर कैटेगरी जा वीडियो ठाहे। इस्लाम ने मर्द को हिकिड़ी ॻाल्हि 4 शादियों तू काच लाहे घुमंदो कर दुनिया के जे पी जी ना है। पर आराम यार या जुत नारी आदत कौन छॾींदा सफ़ा के वाया अथव अलायो कसम सफ़ा। अबे जितने दाव बेच दोस्ती बलोच देशी ये रही बाबा देशी नहीं है। देशी गाना बदना हूँ ना देशी ये नाम अज जी वीडियो हिते असां फिनिश था कयूं। महिरबानी करे असांखे कमेंट कयो लाइक कयो सब्सक्राइब ज़रूर कयो तव्हां पंहिंजा वीडियो असांखे शेयर कयो ऐं जे तव्हांखे कंहिं ॿी वीडियो ते रिएक्शन या कंहिं ते तव्हांखे चवणो आहे ॾिसणो आहे असांजो वीडियो त तव्हां असांखे कमेंट कयो उन टिकटॉक स्टार गीत असां उन्हनि ते वीडियो ठाहींदासीं इंशाअल्लाह। नेक्स्ट हलो दन अल्लाह हाफ़िज़।